भला ॿीहर चाह पियूं? वञ ए सवेल 6-7 कोप लाॻीदा प्लेटुनि सुधो चटे वई। मनान साहब छा कजे, मुक़ाबलो सख़्त आहे ऐं वक़्तु घटि आहे। हाँ मनान साहब हाणे माण्हुनि खे इंतज़ार हूंदो त ज़िले दादू ऐं ज़िले शिकारपुर जी रिज़ल्ट जो अलाए छा थियो। हाँ छो जो शिकारपुर शमर अली मीराली जो शहर आहे ऐं ज़िलो दादू मंज़ूर सखी राणी जो शहर आहे। पर सभ खां पहिरें मूं वटि ज़िले ठटे जी रिज़ल्ट आई आहे, उहा त ॿुधो। हा ॿुधायो। ज़िले ठटे मां शमर अली ऐं मंज़ूर सखी लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 366 आहे, जंहिंमां शमर अली 198 ऐं मंज़ूर सखी राणी 168 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमर अली 30 वोट वधीक हासिल करे ज़िले ठटे मां कामयाबी माणी आहे। ठटे मां भेण फरहाना नाज़ शमन अली मीरालीअ लाइ हिकु तासिर लिखी मोकिलियो आहे त आवाज़ जी दुनिया में शमन अली मीराली जो पंहिंजो अंदाज़ आहे। शमन अली मीराली सिंधी फोक सां गॾु जदीद तर्जुनि ते मबनी धुनूं ॻाए प्यार जे मारियल माण्हुनि जी दिलनि ते राज करे रहियो आहे। साथियो त छो न शमन अली मीराली जे आवाज़ में अहिड़ो ई हिकिड़ो गीत ॿुधूं। जंहिं रस्ते तां